तलाह समेत समूरे ज़िले बदीन में इन वक्त एकता जूं तकरीबूं हलंदड़ आहिनि। असीं हिन वक्त मौजूद आहियूं तलहार जे ॻोठ मियांपोटा में, जिते अक़लियती बिरादरी पारां KTN न्यूज़ सां गॾिजी एकता ईद मल्हाइण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। अचो त इन हवाले सां अक़लियती बिरादरी सां ॻाल्हायूं, असांखे छा था ॿुधाइनि। जाग भिटाई घोट तोखे सिंधड़ी पई सॾड़ा करे, अॼु मरणनि पयूं मारवियूं काबू आहिनि कोट, अचो त कंहिंजी ओट त ॾाढनि खे ॾारे विझूं। पाकिस्तान कोली इतिहाद जे प्लेटफार्म ते इन KTN ऐं कोशिश जी तरफ़ां अॼु असां मियांपोटनि में जेको सो ही प्रोग्राम रचायो वियो आहे, वेढ़ा वरी वसन इन उनवान हेठि सिंध जी सकाफ़त 4 डिसंबर ते जेको प्रोग्राम रखियो वियो आहे, तो असां पंहिंजे तरफ़ां जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। असांजा जेकी पुराणा असांजा जेके जोशीला जवान जेके सिंध धरती ते जान कुर्बान करे विया आहिनि, जंहिंमें रूपलो कोहली आहे, होशू शिदी आहे, हेमू कालाणी आहिनि, अहिड़ा सुठा सुठा जेके जवान जोधा जेके धरती ते पंहिंजे जान नशावर करे विया आहिनि, असां उनजे नक्श कदम ते हलंदड़ असां में उहो जज़्बो आहे, असां में उहा उमेद आहे त असां पंहिंजी धरती सिंध ख़ातिर पंहिंजी जान निछावर करे सघूं था। वेढ़ा वरी वसंदा, खुशहाल सिंध रहंदी। त असां पाकिस्तान KTN कावेश जे सहकार सां 4 डिसंबर ते पर जोश ऐं जज़्बे सां ही ॾियारो मल्हाईंदासीं। वेढ़ा वरी वसंदा, खुशहाल थींदी सिंध। KTN ऐं कावेश वारनि जे सहकार सां 4 डिसंबर एकता जे ॾियारे बाबति जेको आहे पाकिस्तान कोली इतिहाद जे तरफ़ां सिंधी जेके कोली आहिनि उन्हनि जे तरफ़ां जेको आहे असां पाकिस्तान कोली इतिहाद जे तरफ़ां एकता जो ॾियारो जेको आहे मल्हाए रहिया आहियूं। असां सिंध धरती जा असल वारिस आहियूं। रूपलो कोहली, हेमू कालाणी जंहिं हिन सिंध धरती लाइ जेके काविशूं जेके ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि, सो उन ई नक्शे क़दम ते हली करे असां पाण हिन सिंध ते जेको आहे पंहिंजी जेको आहे यकजहती जो इज़हार कंदासीं ऐं असां जेको आहे सिंध धरती लाइ का बि मुसीबत आई त असां माना पोइ ते न हटंदासीं। 4 डिसंबर ते जेको ॾींहुं रखियो वियो आहे उहो असां पंहिंजो ॾींहुं ईअं मल्हाईंदासीं जीअं असां पंहिंजी होली या थधिड़ी या को बि त्योहार आहे, ख़ुशी जो त्योहार जेको मल्हाईंदा आहियूं, ईअं गॾिजी करे उन्हनि सां मल्हाईंदासीं। असां सिंध जा माण्हू आहियूं, असांजी धरती असांजी सिंध आहे, असां हिते जनम वरितो आहे, हीअ असांजी अम्मा आहे ऐं हिते को बि तकलीफ़ असां न अचणु ॾींदा। कैमरामैन अली रज़ा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़ तलहार।